बर्गर खाई मिल ले। हलल मां चिप्स तो का वती छा करे मां खाईंदम करे। मां भी शइ वठंदमि नी पाण, पोइ मां बि न ॾींदो मां। बुख्या तू शइ वठंदो आहे त पोइ लेटर में लिकी खाईंदो आहे करे त मथां को घुरे न करे। इहो तूं कंहिं बर्गर ई पंहिंजा पहाड़ पता न ॾे। मूंखे लिकण जी ज़रूरत न आहे करे। मां ढेर ते खुले आम वेही शइ खाईंदी आहे करे जीअं आयो वियो पियो सड़े करे। असां तुंहिंजी 10 जी शइ ते सड़ंदासीं। छो 10 वारी चिप्स मिर्च न हूंदो छा करे। ए जॉइन करे मूंखे भीड़ केरु थो हणे करे। हाँ मूंखे भीड़ केरु थो हणे मूंखे ॿुधायोसीं बुछड़ा करे। मां ॿुधायांसि मां नथी चवां त वरी भीड़ था हणो करे। मां ॿुधायांव थी मां कुटींदीमांव करे जेको मूंखे भीड़ हणंदो करे उनजी नानी ठोड़ी करे हणूं था। मूंखे भीड़ मां ॾिसांव थी करे। अबा चिंटू थोरो हेॾे था अबा। जी अम्मा स्कूल जी भितियुनि ते आए लभियूं। हाँ आए लभियूं तुंहिंजे पीउ बि लभियूं कंदो बुछड़ा। अहिड़ी औलाद को त मां निपुटी भली हुअसि। हिकिड़ो सूर त हुजे हा न रोज़ तुंहिंजी शिकस्त थी मिले। आए घणी सरी तुंहिंजूं हरकतूं सामाइलनि वारियूं आहिनि। सुभाणे वॾो थी तूं पुणाईंदे न मूंखे। कोई मुझे बताएगा मैंने किया क्या है। मोहकारो क्यों थी आए लभियूं मिस फारिया। आए छा तुंहिंजा कम कहिड़ा आहिनि। हीअ उमिरि आंदी आहे त मां जंहिंसां मोहबत कंदी आहे उन खे न आया चई सघी। तूं मां बि अॻिते निकिरी वियो आहे बुछड़ा। अम्मा अला मां नाहे लिखियो इहो जवाद लिखियो आहे हाणे माते तो। मिस तुंहिंजी रेटिंग सुञाती आहे डज़न न मां सां घणा। मां लिखां त मां चवां न जॾहिं मां लिखियो ई न आहे। भला मिस फारिया वणंदी थी न मां मिस आहे मुंहिंजी अल्लाह। हो त चए पई मूंखे चिंटू वणंदो आहे। ॿियो छा पई चवई अम्मा। ॿियो छा चवंदी बसि इहो ई चवण खां घरूं हली हुई। तूं सुधरी वञ मां ॿुधायां थी। पिणे खे चई अहिड़ो ट्राको कढाईंदीमांइ न जो ॿीहर भिति ते लिखण खां तोभां कंदे। तुंहिंजो ॾोह न आहे अम्मा। दुनिया हमेशह प्यारु करण वारनि खे नापसंद कयो आहे उन ते पाबंदियूं आयूं आहिनि। जब जब प्यार पे पहरा हुआ है प्यार गहरा और गहरा हुआ है। हे उमिरि में थी हे इश्क में थी हे कद काठ में थी हे मोहबत में थी हे नंढपण में थी हे तरबियत में थी कि ना कुझु न छॾियो भला पुराणो को पलांदरो हलो हुयो छा। सभिनि माइनि खे कची पकी ज़नाननि खे ख़ुशख़बरी जो अस्सलाम वालेकुम। तोहफे में या आली मदद दूध की धुली रुमाल की पोछी सच्ची पुतली गुरु ताजुल जो चेलो बुजुर्गों की चहीती पड़ोस की महारानी खुशी खदड़ी उर्फ बिजली 11,000 जी तार। अॼु कीअं पंधि पईं खुशी शौ सुडी तव्हां में वालेकुम सलाम चवण जो रवाज़ न आहे छा। असली सलाम दुआ कोई हली वई आहे। वालेकुम सलाम मौला सखी पाक मदद। ईद जो जोड़ो त सिबी ॾींदी नी माई ज़ाइफ़ा ज़ात ॾेई वञ। 1500 सिलाई थी 500 मां 1500 असुल 120 जी स्पीड में थी हली। सीज़न आहे ख़ुशी सीज़न। तूं जो 10 रुपए में ढींगंदी वतंदी आहे हर मोड़ ते ऐं जॾहिं छठी ते घुराईंदा आहियूं त पोइ चवंदी आहे नीरो नोट ॾियो मूंखे। सीज़न जी ॻाल्हि आहे नी। असां त थियासीं फ़क़ीर असांजो रेट फिक्स न आहे हूंदो। मुंहुं ॾिसी मिठाई घुरंदा आहियूं। 1500 थी त ॾेई वञो न त ॿी का ॾिस मां वटि जाम कपिड़ा पिया आहिनि ॿियनि खां 2-2 हज़ार थी वठां। 1500 बि तोखे ॿुधाया नी रिआयती। काड़े 2000 थी वठे जोड़े जा। काड़े कहिड़ो माई तूं मूंखे हीरा जवाहर हणी ॾींदी आहे। हीरा जवाहर 2000 में लॻंदा आहिनि न छा खां हया वई थी ख़ुशी। न तुंहिंजी न मुंहिंजी 800 न तुंहिंजी न मुंहिंजी 1400 न तुंहिंजी न मुंहिंजी पूरो 1000 न तुंहिंजी न मुंहिंजी 1200 न तुंहिंजी न मुंहिंजी पूरो 1000 उनो मल ॾे 1000 रुपयो। पर हिकिड़ी शर्त थी मां सां इहो रोज़ु रोज़ु फंटागिरियूं न कजाए। अचे त मुंहिंजी ड्रेस ॾेखार छा ठाहियो थी नमूनो कहिड़ो रखियो थी बटण कहिड़ा हयां थी इहो मां ॿुधायां थी। अचे आख़िरी ते खणी वञिजांइ बसि। कॾहिं अचांइ खणणु ईद राति ईद खां पोइ आराम सां न खणी वञाए इहो त अञा बहितर। ॾिस मलूका मुंहिंजो जोड़ो तयारु न थियो न ईद खां पहिरियों जा ख़राबु करे वई त 7 पादरनि जी लानत 7 झाड़ू 7 बुहारा 100 खदड़नि जो टोलो हाणे दर ते बीहारींदी साईं मां ॿुधायां थी। धमकियूं ॾींदी त मां जोड़ो न खणंदीमांइ। मां का वॾी डिमांड कई आहे छा। मां बि चवां थी मूंखे टेम ते जोड़ो खपे ॿियो छा। ईद राति तय थी वियो न हाणे पोयां पेर कर शाबास। ऐं जे न थियो मलूका
त ॾाढो बीलो कलाम कींदी साईं। हिकिड़ी दर्जानी जो तव्हां 100 खदड़नि जे टोले सां जनाज़ो कढायो हो। अलड़ जवानी हाय 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 हाय। ओ ॾे मथे त ॾिस। जा न मुड़ीअ कयई मुंहिंजी कापी। इहो साॻो जोड़ो मां बि घुरायो आहे लाड़काणे जी रेशम गली मां। कापी थी क्या हिन मोतबर जी, न शिकिल है न सूरत है, फिर भी लय है। इहो ईअं न आहे, हीअं आहे। वाह क्या बात है, ॾंद हे ई नहीं ख़ाली वात है। ठाहियो हाणे ठाहियो। घणे वठी आई आहे? तूं घणे वधो आहे? पहिरियों तूं ॿुधाए। पहिरियों तूं। मां त 3000 भरिया आहिनि। फुराया आईं न 1500 में मदेची वारी बाज़ार में रुले पियो। हिक हिक दुकान ते पियो हो। अधु ते अधु पैसा मथे भरिया आईं न। लटे जो फ़र्क़ु हूंदो। हिन जो बर ॾिस, हिनजी क्वालिटी चेक कर तूं। हे बि हाणे को लटो आहे ॿधो पधो पए त फिटी वञे। चइबो त तोखे लटे जी ॼाण न आहे। हा तोखे त वॾी ॼाण आहे लटे जी। पातल त इहे माई फरीदा वारा चोड़ियल लटा थी। मूंखे न आहे छा ख़बर 100 रुपए में फरीदा खां जोड़ो वठंदी आहे पुराणो पाए वरी मूंखे थी ॿुधाए। चए तोखे लटे जी ॼाण न आहे। अड़ी मां PhDयूं कयूं वेठी आहियां लटे कपिड़े में। तोखे कहिड़ी ख़बर न। उहो साफ़ नज़र अचे थो 1500 वारो जोड़ो 3000 में वठी आई आहियां। पोइ जा 800 जो आहे असांखे तूं 3000 थी ॿुधाई। शायदि हिन बदन ते हमेशह क्वालिटी वारी शइ पाती आहे। 1500 वारो जोड़ो मोरा खे जुगाए ई नथो। 3000 खां घटि त मां जोड़ो पाईंदी ई न आहियां। भले मुंहिंजी त ॾिठल ई न आहे। मां तोखे तॾहिं खां सुञाणा जॾहिं वाटला जी मानी ते गुज़ारो कंदी हीअं चाची वसाई कुतनि सां गॾु खाराईंदी आहे। अॼु ख़ुदा जो शान आहे तूं बि माण्हू थी आहे असां खां। मां वाटला जी मानी पोइ बि घर वेही त खाईंदी हुअसि न। तूं त दर दर पिनियो हितो टुकुर वरितो हुतो टुकुर वरितो पोइ खाईंदी हीअं। ड्राणा त तूं थी हाणे न त मां 3000 खां घटि वारो जोड़ो पाईंदी ई न आहियां। ड्राणा भला कंहिंजे पीउ जी आहे छा? तूं बि हण। असांखे ख़ुदा जी आदत न आहे न ॾिनी। इहो एब तव्हां में आहे। हा साईं असां एबदार आहियूं बाक़ी हीअ जो पाक आहे। पाक न आहे त तव्हांखे लूसी तबियत बि न आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहं ते हमेशह मुस्कुराहट, दिलि साफ़ शफ़ाफ़ शीशे जहिड़ी। हाओ हाओ जन्नत जी हूर ॾिठल आहे मुंहिंजी। दिलि साफ़ शफ़ाफ़ अंदर जी कारी आहे हिकिड़ी न साफ़ शफ़ाफ़। गिला सभ जी तूं करे टपाल पुॼाइण में पहिरियों नंबर। झेड़े झटे में पहिरीं लेन में तूं आहे। अञा को लाहिणो रहियल थी छा? अस्सलाम वालेकुम ॿारो। मां आहियां तव्हांजी मिस फारिया। ऐं मिस फारिया ॾाढी सख़्तु आहे। तव्हांखे ख़बर आहे मां चिंटू जी टीचर आहियां। मां क्लास 3 खे पढ़ाईंदी आहियां। ऐं मां तव्हांखे बि ॿुधायां त अगरि मुंहिंजो कंहिं वीडियो रखियो टिकटॉक ते मतिलबु मिंट खां वधीक जो त मां तव्हांजो नुनू कटींदुसि। तव्हांखे ख़बर आहे मां टीचर सां गॾु राति जो हजम जो कमु बि कंदी आहियां। शायदि त मुंहिंजो बाबा जेको हुयो उहो हजम जो कमु कंदो हुयो न। पोइ हाणे वरी मां बि कंदी आहियां। इन जे करे इहो मुंहिंजो वीडियो टिकटॉक ते फुल वीडियो रखियव न त मां ॿुधायांव थी तोहर बि सेकेंड टाइम कराईंदीसांव। फस्ट टाइम न। फस्ट टाइम तव्हांजो ॿियो कोई कराए भले। सेकेंड टाइम मां कराईंदी बाबा ओके। ऐं मुंहिंजो सेकेंड टाइम ॾाढो ॾुखियो हूंदो अथव। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदुमि त प्लीज़ मूंखे लाइक कयो फॉलो कयो ऐं सब्सक्राइब कयो। छो जो ॾिसो कहिड़ी महिनत पई लॻी असांजी। त तव्हांजो जेको कमेंट्स हूंदा आहिनि न उहे मां सॼा पढ़ंदी आहियां। ऐं मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे तव्हांजा कमेंट्स ॾिसी करे। तव्हां ॾाढो प्यारु कंदा आहियो मस्ताना सां ऐं सभिनी कैरेक्टर्स सां। त प्लीज़ कमेंट्स कंदा कयो। तव्हांजो जेको बि रायो हुजे उहो ज़रूरु ॿुधाईंदा कयो असांखे। या कुझु तव्हांजे दिमाग़ में ईंदो हुजे आइडियो त उहो बि ॿुधाईंदा कयो ऐं एप्रिशिएट बि कंदा कयो। थैंक यू ओके बाय।